अंग्रेज़नि जे दौर में क़ाइम रेती रेलवे स्टेशन ते मुख़्तलिफ़ रेलगाॾियुनि जे स्टॉप ख़त्म थियण सबबि मुसाफ़िर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे मोहम्मद ज़मान चाचर। अंग्रेज़ सरकार पारां क़दीमी शहर रेती जे नाले सां मनसूब अवाम खे रेलवे जी सफ़री सहूलत मुहैया करण लाइ 1935 में रेती स्टेशन क़ाइमु कई वई। रेती स्टेशन सां गॾोगॾु हिकु एयरपोर्ट बि तयारु कयो वियो, जंहिंजी तक़रीबन 140 एकड़नि खां वधीक ज़रे ज़मीन मौजूदु आहे, जेका एयरफोर्स पारां हितां जे मक़ामी माण्हुनि खे लीज़ ते ॾिनी वई आहे। एयरपोर्ट हुजण जे करे हिन स्टेशन खे अंग्रेज़ सरकार जे दौर में ख़ासि अहमियत हासिल हुई। स्टेशन ते अवाम जी सहूलत लाइ केतिरियूं ई ट्रेनूं तेज़गाम, सुपर एक्सप्रेस, चनाब, अवामी एक्सप्रेस, तेज़रो, शाहीन सुमेत केतिरनि ई ट्रेननि जा स्टाफ थींदा हुआ। अवामी हुकूमतनि जे वजूद में अचण खां पोइ आहिस्ते आहिस्ते हिननि ट्रेननि जा स्टाफ ख़त्म थींदा विया। सिर्फ़ हिकु लोकल ट्रेन रोड़ी एक्सप्रेस, जंहिंखे रोही एक्सप्रेस बि कोठियो वञे थो। कुझु महीननि बाद रोड़ी ट्रेन खे बि बंदि करे रेती स्टेशन खे मुकमिल तौर ते बंदि करे अवाम खे सफ़री सहूलत खां महरूम कयो वियो। इन हवाले सां हितां जे इलाइक़े मुकीननि जो छा चवणु आहे? सिंध जो पहिरियों ऐं आख़िरी स्टेशन रेती स्टेशन आहे। रेती जी हिकिड़ी तारीख़ आहे त रेतीवासी पाकिस्तान जे हर इदारे में कमु करनि था ऐं पंहिंजो ईमानदारी ऐं सचाई सां फ़र्ज़ अंजाम ॾियनि था। ऐं रेतीवासियुनि जूं रेलवे जे हिसाब हुजे या टेलीफोन कम्युनिकेशन हुजे, उन सां वॾियूं कुर्बानियूं आहिनि। अफ़सोस सां चवणो पवे थो त असांखे पाकिस्तान ट्रेन जी सहूलियत न आहे। असांजे जेका ही 2 स्टेशन आहिनि, रेती स्टेशन ऐं कोबर स्टेशन, ॿई बंदि पियल आहिनि। ही स्टेशन अंग्रेज़नि जे दौर खां आबाद स्टेशन हुई। ही लॉकडाउन में हाणे हिन तां रोड़ी एक्सप्रेस हुई त उन जो बि स्टाफ खयो वियो आहे। असां वस वारनि खे इहा अपील कंदा आहियूं त हिन स्टेशन खे हज़ारे ॻोठ लॻंदा आहिनि, जेके 500 ख़र्चो करे सादकाबाद पहुचनि था, उहे हितां 50 रुपए में पहुचनि था। महिरबानी करे हिते असांजी रोड़ी एक्सप्रेस हलाई वञे। रेती स्टेशन जेको हिन टाइम पुठिते पयल आहे, का बि ट्रेन जी हिते सहूलियत न आहे। जेका रेतीवासी आहिनि उहे तमामु सख़्तु परेशान आहिनि। जेको असांखे ॿाहिरि जे लाइ सफ़र करणो पवंदो आहे, उहो असां ॾेरकी रोड ते वञूं था, जेको नाक़िस रोड आहे। सफ़र दूर दराज जो करे जेको घंटनि में असांखे ॾेरकी पहुचाए थो, उन स्टेशन ॾेरकी तां असां जेको आहे न ॿियनि शहरनि इलाइक़नि में सफ़र करूं था। जेको असांजो रेती स्टेशन आहे, असांजो रेती स्टेशन कुझु मिंटनि जो ई सफ़र आहे, जेको असांखे हिते ट्रेन जी सहूलियत मुयसरु न आहे। ना ई असांखे सहूलियत ॾिनी वई आहे। असां वक़्त वारनि खां इहा गुज़ारिश या अपील कंदासीं, ख़ुदारा असां रेतीवासी जे मथां तर्स कयो वञे, जीअं मुख़्तलिफ़ ट्रेनुनि जा असांखे रेती स्टेशन ते स्टाफ ॾिना वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तब्दीली सरकार खे घुर्जे त हिन रेलवे स्टेशन रेती जी अवाम खे सहूलत बहाल करे, ट्रेननि जा स्टाफ बहाल करे सफ़री सहूलतियूं मुहैया कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद ज़मान चाचड़, आवाज़ TV न्यूज़, रेती।